हेॾे जापानी स्त्री मोंडरा वाह जो ताज़ी कई थी अवाम सां पेट्रोल 140 रुपया लीटर 500 जो पेट्रोल विझाए गाॾीअ के किक हणी स्टार्ट कयूं था त पेट्रोल पूरो लॻे थो हाणे मोटर साइकिल खे भी साइकिल वारा पेंडल लॻाइणा पवंदा। अब देखे मैंने पेट्रोल इसलिए महंगा किया है ताकि पाकिस्तान की आवाम गाड़ियों को बेचकर पैदल सफर करे। पैदल घूमने से सेहत बनती है, आदमी चुस्त रहता है। खान साहब तू त कौम सां अहिड़ी हालत कई आहे। कल मां वञा पियो रस्ते में अॻियां नांग अची वियो। नांग खां मूं पुछा कयो अॼु तूं डंग नथो हणी? नांग चवण लॻो अॻ में इमरान खान तव्हांखे थोरा डंग हया आहिनि जो हाणे मां भी तव्हांखे डंग हणा। बाबा अटो 80 रुपया किलो, घी 350 रुपया, खंड 100 रुपया, पेट्रोल 140 रुपया लीटर। आख़िर आवाम वञे त काॾे वञे? ये सॼा तुंहिंजा कम आहिनि पोलके मोंडरा, कुछ तो ख्याल कर गरीब आवाम जो। आपने घबराना नहीं है, आवाम की टैक्स है इस मुल्क के अंदर खुशहाली आएगी, बस थोड़ा सा सब्र कर लो। खान साहब तुझी इन टैक्स जे चक्रन में मां पंहिंजी वीएट गाड़ी विकणी करे गॾा गाॾो वरतो आ। कल घर जे ॿाहिरां मोटरसाइकिल बीहारी आ, 5 ॼणा दाड़ेल आया, मोटरसाइकिल मां लीटर पेट्रोल कढी विया। मां चयो मान गाॾी भी काहे वञो? चवण लॻा गाॾियूं असां वटि जाम आहिनि, पेट्रोल न आहे। ही हालत लॻी पई आहे। को हिकिड़ो कम त ॿुधाए इन्हनि 4 सालनि में जेको तूं अवाम जे फ़ाइदे लाइ कयो हुजे। बाक़ी इलेक्शन खां अॻु में कंटेनर जे मथां चढ़ी अहिड़ा ड्राड़ हणंदो हुए त नओं पाकिस्तान ठाहींदुसि। सफ़ा को हाई लेवल जो ड्राड़ी आई। तुंहिंजी इन तब्दीली जे चक्कर में असां त पिनण जहिड़ा थिया आहियूं ने भागा। अगर आपको हमारी वीडियोस पसंद आई हैं तो फयाज मुगल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा।